अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ज़िंदगी जी हिकिड़ी ॿी सोच खणी, हिकिड़ो ॿियो ख़्यालु खणी। असां वटि ज़िंदगी में जेका अॻियां वधण जी तरकीब हूंदी आहे, उन में ॿ अमल ॿिन अहम हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदी आहे तालीम ऐं ॿी हूंदी आहे तरबियत। असीं सोचींदा आहियूं त तालीम इंसान खे जिते हीरा जवाहिर इनायत करे थी, उते तरबियत पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि निस्बत रखे थी। पर अलाए छो इहो जेकॾहिं दिलि में न कयो त सोच तमामु अहम आहे त तरबियत जे मामले में असां अलाए छो पोइते हूंदा आहियूं। असांखे तालीम जो ख़्यालु ॾाढो हूंदो आहे। बार बार सोचींदा आहियूं त असांखे तालीम वारे पासे अचणु घुरिजे, ऐं असां पढ़ी बि पवंदा आहियूं, पर पोइ जेका तरबियत हूंदी आहे उहा किथे न किथे को नुक़सानु करे वेंदी आहे। ऐं पोइ माण्हू जॾहिं हिकिड़े तनावर वण जा थी वञे थो, त पोइ अहसासु थिए थो त केतिरियूं जायूं आहिनि जिते उहा कमी, उहा खोट रहिजी वई। ऐं उहा इन करे रहिजी वई जो तरबियत असांखे कॾहिं पलाए कान पई। इंसान जी हयातीअ में जेके चारि अहम तरीन वजूद आहिनि, जीअं पहिरीं अर्ज़ु कयोसीं, त उन में ख़ासि तौर ते निस्बत आहे माइटनि जी, उन खां पोइ उस्ताद मोहतरम जी, जेके ज़िंदगी में असांखे तरबियत ॾेई अॻियां वधाईंदा आहिनि। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन फरमायो त जेका शइ नथा ॼाणो उन जो ॼाण इल्मु आहे। इहा सभ खां वधीक दुनिया में इल्म जी डेफिनेशन आहे त यकीननि जेका ॼाण आहे सा असांखे उहा पलाए पए थी पंहिंजे माइटनि जे पारां, उस्तादनि जे पारां, पोइ ज़िंदगी जे तजुर्बनि में। ऐं हाणे उते जॾहिं असां इन्हनि सभिनी शयुनि खे साम्हूं ॾिसूं था, त हिकिड़ी सोच ॿी बि साम्हूं ईंदी आहे त जेका तरबियत आहे सा अमली तौर ते उन सभिनी शयुनि जा हिकिड़ो पर्टिकुलर इस्म हूंदी आहे, जेका असांजे कननि में औत बि आहे ऐं निगाह में नज़र ईंदी आहे। इल्मु इंसान जे दिमाग़ में वसेरो करे थो, इल्मु इंसान जे क़ल्ब में जाइ ठाहे सघे थो, पर जेका तरबियत आहे सा उन जे जिस्मानी अमलनि में ज़ाहिर थी वञे थी। ऐं पोइ कॾहिं कॾहिं ॾाढी कोताही आहे जंहिंजो शिकार थियणो पए थो, ऐं पर ॾाढी अजीब सोच ईंदी आहे। हिकिड़ो नंढिड़ो मिसाल वठूं था असां मां, ऐं दिलि में न कजो प्लीज़, नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तमामु अहम आहिनि। असां मां केतिरनि खे इहा ख़बर न आहे त मानी जो हिकिड़ो पर्टिकुलर ग्रह कीअं खणिबो आहे। 5 आङुरियुनि सां, हथ सां, 3 आङुरियुनि सां। बसि असां ॿियनि खे खाईंदो ॾिसंदा आहियूं, असां सिखी वेंदा आहियूं त खाइणु छा आहे। असां कॾहिं पर्टिकुलरली मां वरी बि अलाए छो दिलि चरी बार बार माज़र थी, न कॾहिं माइटनि सेखारियो आहे त बाबा मानी ईअं खाइबी आहे, मानी खाइण जो प्रोटोकॉल हीअ आहे, हीअ तरीक़ो आहे। इहा नंढड़ी ॻाल्हि आहे। ज़िंदगी में एटलीस्ट 3 दफ़ा त माण्हू ॾींहं में मानी खाए थो, भला हिकिड़ो दफ़ो ई खाए थो, खाए थो न, बुख लॻे थी खाए थो मानी। अच्छा, इन खां थोरो मथे अचूं था त कॾहिं असां इहो सोचियो आहे त भई कांटो छुरी कीअं पकिड़िबो आहे, कंहिं सेखारियो आहे त साॼे हथ में छुरी हूंदी आहे या खाॿे हथ में छुरी हूंदी आहे, कांटो पहिरीं पकिड़िबो आहे, कांटो पोइ पकिड़िबो आहे, चांवर कांटे सां खाइबा आहिनि या चमचे सां खाइबा आहिनि। इन करे जॾहिं असां वॾा थी वेंदा आहियूं ऐं पोइ किन ख़ासि नौकरियुनि ते पहुचंदा आहियूं, त पोइ ॾाढी अजीब फीलिंग हिकिड़ी डेवलप थींदी आहे, जेसिताईं असांखे सेखारण वारा सेखारीनि त बाबा हिन तरीक़े कीअं कबो आहे। छा न चङो थिए जेकॾहिं असांखे शुरूआती आहे तालीम ॾिनी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हीअ जेके बि आला तरीन नौकरियुनि ते हूंदा आहिनि, उन्हनि खे बाक़ाइदा तरबियत मिलंदी आहे, छाकाणि त ज़िंदगीअ में तरबियत अवां जी कॉन्फिडेंस जो बुनियादु हूंदी आहे। हाणे जेकॾहिं कॉन्फिडेंस न आहे त इंसानु ॾाढो कमज़ोर आहे, ॾाढो वीक आहे, ऐं पोइ उहा वीकनेस उन ते तारी थी वञे थी। उनजो सॼो जेको प्रोटोकॉल आहे, सॼी जेका शख़्सियत आहे, उहा पोइ ते हली वञे थी। हिकिड़ो मिसाल ॿियो बि आहे। असां को अंग्रेज़ कोन आहियूं, पर छा असांखे टाई ॿधणु ईंदी आहे? अलाए केतिरा महिमान हूंदा आहिनि जेके कंहिंखां न कंहिंखां टाई, महिरबानी हूंदा आहिनि जेके टाई ॿधणु सिखंदा आहिनि, ऐं पोइ सॼी उमिरि उहा हिकिड़ी नॉट हूंदी आहे, थोरो हुनखे लूज़ करे पाइबो आहे, वरी हुनखे टाइट करे छॾिबो आहे। ईअं छो हूंदो आहे? छाकाणि त असांखे तरबियत न हूंदी आहे। नंढिड़ो हिकिड़ो इस्म आहे, सोच आहे। ॾिसो, हिकिड़ो ॿारड़ो हिकिड़ी जाइ ते पुॼे थो, आइस्क्रीम घणे जी आहे? चवनि था $5 जी। चयो त इन खां सस्ती आहे? चए त इन खां सस्ती $3 जी आहे। चए इन खां सस्ती आहे? चए न इन खां सस्ती कान्हे का। चए थो $3 जी आइस्क्रीम ॾियो। वेटर जॾहिं आइस्क्रीम सर्व करे थो, त $3 जी आइस्क्रीम खाए थो ऐं बक़ाया $2 टिप में रखे थो। हीअ तरबियत आहे, हीअ सोच आहे। ॾिसो, हीअ ज़िंदगी जो पोटेंशियल आहे जेको तव्हां अॻिते वधायो था। त छा न चङो थिए त असीं पंहिंजे ॿारनि सां गॾु वेहूं, छा न चङो थिए त असीं उन्हनि खे ज़िंदगी जा नंढा लवाज़मात सेखारियूं, ॿुधायूं त हिननि खे ईअं कबो आहे, हिननि खे ईअं तयारी कबी आहे। ॾिसो, इहा तरबियत हूंदी आहे जेका असांखे मुख़्तलिफ़ इम्तिहाननि मां पार कराईंदी आहे। त बसि हिकिड़ी कोशिशि कयूं था, वेहूं था पंहिंजे ॿारनि सां, वेहूं था नंढनि सां, जंहिंखे जेको कुझु नथो अचे उनखे सेखारियूं था, ऐं जेको कुझु पाण खे नथो अचे उहो सिखण जी कोशिशि कयूं था, छाकाणि त सॼी उमिरि जेका आहे असां सिखण लाइ घटि आहे। ॻाल्हि खे माइंड न कजो, थोरो सोचिजो। परवरदिगार तव्हांखे पंहिंजी ज़ुबान में रखे, जिते बि जो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। मालिक करीम मौक़े दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।